जी बिल्कुल, मच्छ सानी खिलाफ़ MWME हज़ारा बरादरी पारां बाईपास ते जेको धरणो हयो वियो उहो हिन वक़्तु राति जो जारी आहे। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते सवनी तादाद में MWME सां तालुक़ रखंदड़ कारकुननि ऐं हज़ारा बरादरी जे माण्हुनि पारां हिते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे ऐं रोड जे ॿिन्ही पासे ट्रैफ़िक जेका आहे उहा जाम थी वई आहे। कराची समेत सॼे मुल्क की तरफ़ जेके वेंदड़ रस्ता आहिनि उहे जाम थिया आहिनि। हिते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो आहे। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त हिन वक़्तु बि जेके आहिनि उहे माण्हू काफ़ी गुस्से में आहिनि ऐं हिते नारेबाज़ी कई पई वञे ऐं हिते मौजूदु माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हिननि जो चवणु आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान शहीदनि जे घरनि तरफ़ न आहे वियो, जिन ते खेनि तमामु घणो अफ़सोस आहे ऐं जॾहिं त हज़ारा बरादरी जे माण्हुनि सां हमेशह ईअं ई थींदो आहे ऐं जेके मासूम हज़ारा बरादरी जा पोरियत आहे उन्हनि खे बेॾोही शहीद कयो वियो आहे ऐं हीअ मुतालबो करे रहिया आहिनि त फौरी तौर वज़ीर आज़म इमरान ख़ान उते शहीदनि जा जेके वारिस आहिनि उन्हनि वटि पहुचे, जॾहिं त जेके इन वाक़े में दहशतगर्द मुलविस आहिनि उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं हज़ारा बरादरी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी।